अच्छा, तो सालार खान जो शिकार हिते वेठो इन कुराड़े ते त इश्क जो को वॾो भूत सवार आहे। सदोरीअ जे पोयां पोयां हिते अचे पहुतो आहे। तौबा तौबा, मुंहिंजा मालिक साईं कहिड़ो ज़मानो अची वियो आहे। पहिरें त मूंखे शक हो, हाणे त मूंखे पक थी वई। मुरादीअ सही ॻाल्हि पे कई त हिन कुराड़े जो चक्कर कुझु सदोरीअ सां आहे। तॾहिं त हिन भाउ घर में लॾो लाहिजी वेठो आहे। ॾिसां अॻिते छा आहे। अधी मुरादी सही ॻाल्हि पई करे, बिल्कुलु सही ॻाल्हि पई करे त सदोरीअ जे घर में कंहिं गैर मर्द जो आवाज़ पियो अचे। वो चवंदा आहिनि त हर माण्हू जे मौत जी जॻह लिखियल हूंदी आहे। शायदि तुंहिंजे मौत जी जॻह हिते लिखियल हुजे। बारखान जे करे वाकई अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ कयां थो सालार खान खे फोन त तुंहिंजो शिकार करे वञे। तोखे न जॾहिं हिकिड़ी चीपट ॾिनई त ची ची कंदो तंदे ची ची। कुछ शर्म कर त गया, पंहिंजी ज़बान खे बंदि रख। मां तव्हांजो दुश्मन न आहियां, मां दोस्त आहियां तव्हांजो। तूं इहो त ॿुधाए, मुंहिंजे मारण मां तव्हांखे फ़ाइदो छा मिलंदो? असीं आहियूं तमाशाई, असां मिड़ई मौत जा तमाशा बमाशा ॾिसंदा आहियूं। असांखे ॿियो को बि कमकार कोन्हे। त गया तूं इहो सुठो नथो करे। छा सुठो नथो कयां? कहिड़ो तूं मुंहिंजे चाचे जो पुट ही या को मासात मड़ो ही? पहिरीं त कयां थो गोहर खे फोन, चवांसि त सालार जो शिकार हिते वेठो आहे, अची तुंहिंजो शिकार करे वञे। काॾे वेंदे वेंदे काॾे? हूंदे त हिते न। हिकिड़ी नज़र चीभट ॾिनीमांइ, चीकट कढी छॾींदुसि। चीकट ची ची कंदो वधंदे ची ची। वो साले अचे अॼु उन सां कयां थो हिकु कहाणी। उन वीचारे में त चीभट सण जी बि ताक़त कान्हे। अचे वेठो आहियां। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।